नाजी मीरपुर बठोरो में आल पार्टीज़ एक्शन कमेटी तरफां ज़िले सजावल में पानी की खोट मंशियात के विकिरे ऐं आम वापे तोड़े बियन मसलन खिलाफ बुख हड़ताली कैंप कायम कई वई है। ॾिसूं था करीमदाद चांडियो जी ये रिपोर्ट। आज मीरपुर बठोरो में असांजे ज़िले एक्शन कमेटी के पारां ही चौथी बुख हड़ताल है ऐं उन जा बेन बुनियादी मकसद ये आहिनि त सजावल ज़िले में मंशियात जो है सो वेकरो बंद किया वञे। मंशियात घणे तइदाद ते हले थी, उन जो वेकरो वाइपो नौजवान जूं ज़िंदगियूं गड़काए वियो आहे। ॿियो असांजो मुतालबो आहे त सजावल ज़िले जे अंदर पानी की शदीद खोट है। तमाम घणो पानी पोछड़ के आबादगारन खास तौर पर बगाड़ के आबादगारन की घोड़ा घोड़ा थी पे तो उते लप पानी की काने, उते ढोर उंज पिया मरन, पानी कोने ऐं उते तमाम घणी शदीद पानी की मुश्किलात है। तो सजावल ज़िले जो जो ज़िले में अमन अमान की सूरताल बिगड़ेल है, वो अमन अमान बहाल कयो वञे, चोरियूं वापस करायूं वञन। असांजो मुतालबो है तो कूड़ा डोमिसाइल खत्म कया वञन। असांजो मुतालबो है तो मकानी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे। असांजो मुतालबो सजावल ज़िले जूं जेके ज़मीनूं आहिनि धरती धणीनि खे ॾिनियूं वञनि। दोस्तों, आल पार्टीज़ एक्शन कमेटी ज़िले सिजावल जे पारां सिजावल ज़िले के मसलन ते बाकायदे असांजी आल पार्टीज़ एक्शन कमेटी के प्लेटफॉर्म तक जिदोजहद जारी है। ये तकरीबन असो बो मरहलो है जैमें अज ये चौथी बुख हड़ताल है। अग में अस पूरे ज़िले में बाकायदे प्रेस कॉन्फ्रेंस करे तेल के हेडक्वार्टर में एहतजाजी मुजाहरा किया हुआ। ही असो बुख हड़ताल जो माना बठोरे तकरीबन चौथों दफ़ो ही असो बुख हड़ताल थे पई। सुभाणे पीपल्स पार्टी गवर्नमेंट में आई है, उन खाली सिंध सॼी तबाह है, पर असो ज़िलो सॼो सिजावल भी वो तबाह है। अदा ही एक्शन कमेटी का ज़िले की आवाज़ ज़िले के मसइले ते जदोजहद करे पई। इनमें असी समूरियों ज़िले जो सियासी धुरियूं शामिल आहियूं। अवामी तहरीक के हैसियत से असां चाहियूं था त हिन ज़िले में तरक्याती कम कराया वञनि। मंशियात इन ज़िले के तबाह करे छॾियो आहे ऐं ज़िले में पानी आई कोने। ही बदकिस्मती है जो असी अरबे रुपया टैक्स ॾियूं था, टैक्स के बावजूद न असांजी तैलीम है न असांजी सिहत। असी मुतालबो था करूं त हिन ज़िले में यूनिवर्सिटी ॾिनी वञे, जो असांजा शागिर्दनि जा कॉलेज बंदिया पिया आहिनि। हिते को कॉलेज नथो हले, का पढ़ाई सॼे ज़िले जे माण्हुनि से अवामी तहरीक तरफ़ां गॾु हूंदासीं। असां मुतालबो था करियूं SSP सुजावल खां, DC सुजावल खां त हिते जे माण्हुनि जा जेके बि मुतालबा आहिनि या हिते जे माण्हुनि जा जेके मसइला आहिनि उन्हनि ते गौर वीचार करे उन्हनि खे जल्द खां जल्द हल कयो वञे। अॼु बुख हड़ताल ते जेकी स्टाफ ते लगाई वई है, उनमें एक्शन कमेटी मीरपुर बठोरो इन सां हकीकी जिदोजहद में गॾु आहे। असां हमेशह एक्शन कमेटी बठोरो जिदोजहद में रहिया आहियूं ऐं जिदोजहद कंदा रहंदासीं। ऐं जेके असांजा जाइज़ मसइला आहिनि असां हुकूमत सिंध के असां ज़िले के वस वारनि खे अपील था करियूं त जेके हिते नाजाइज़ कम हली रहा आहिनि उन ते असां एक्शन कमेटी बाक़ायदे एक्शन ज़िले कमेटी सां गॾु आहियूं। ऐं इहो जिथे बि असांखे सॾु ॾिने त असां हिननि जो जिथे बि सॾु हूंदो तिन सां गॾु हूंदासूं।